साईं लक्ष्मी डायरी मज़मून जो उनवान आहे ॿारो चाह बंबूर में। लेखक आहे दाऊद डाहिरी। कंहिं माण्हू बाबति ॻाल्हाइणु ऐं उनजी शख़्सियत ते लिखणु ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। किथां शुरू कजे, कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, साणुसि निभाए सघिबो या न, उहो सॼो तवाज़ुन रखणु वॾो मसइलो आहे। समाजी इंसाफ़ लाइ गॾियल जुदोजहद सां जेकी उथलूं पुथलूं आयूं आहिनि ऐं ईंदियूं रहनि थियूं, अहिड़े समाजी इनकलाब जे ओसर में माण्हुनि जूं सरगर्मियूं तारीख़ ठाहिनि थियूं, जेकी फ़र्द मौजूदु हालतुनि खे बहितर बणाइण में पंहिंजो ख़ासि किरदारु अदा कंदा आहिनि ऐं इन मुआशिरे खे सही रुख में हलाइण लाइ मददगार हूंदा आहिनि। इहे समाजी अणबराबरी ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ हालतुनि खे तब्दील करण लाइ पंहिंजे पतीअ जो कमु ईमानदारी ऐं सचाई सां पूरो कनि था। अहिड़नि माण्हुनि ते लिखणु, उन्हनि जी वाखाण करणु तमामु ज़रूरी आहे। उन्हनि शख़्सियतुनि मंझां हिकु शख़्स लक्ष्मी डायरी हो, जेको जिस्मानी तौरु असां खां जुदा थी वियो आहे, पर संदसि रूह अॼु बि असांखे सरगर्मियुनि जूं हिदायतूं ॾींदे, पढ़ाईअ जी तलक़ीन कंदे ख़ामियुनि जी निशानदी कंदो रहियो आहे। किताबी चहिरे जहिड़े गंभीर सोचनि सां भरियल उहो असांजे साम्हूं वेठो आहे, या वरी नंढनि वॾनि ऐं शागिर्दनि ऐं हारियुनि सां ख़ुशि तबे कंदे भोग चर्चा कंदे सॼी कचहरी जो मर्कज़ थियो वेठो आहे। पंहिंजे ओताक ते दोस्तनि जो आदर भाव पियो करे। इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं दिलि में हज़ार आहिनि, पर साईं हर तबिके जे माण्हू सां रिली मिली रहण वारो, ॿारनि सां ॿार ऐं वॾनि सां वॾो माण्हू हो। वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए तनी सी कठ ओॾा आॾा पखड़ा, तन तनी सी कट ओॾा आॾा पखड़ा। हू असांजो भरजलो हो, सदाईं चवंदो हो त दोस्तनि जी तरबियत थियणु घुरिजे। फिलाननि में ही लाड़ा पैदा थी विया आहिनि, ही खोटूं आहिनि, उन्हनि जो पूराओ करणु खपे। बीमारी सबबु कुझु साल हलण घुमण खां लाचार हो, पर वेठे वेठे बि सॼी कारगुज़ारी ते संदसि गहरी नज़र हूंदी हुई। हू असांजूं हिमथूं वधाईंदो, आथत ॾींदो रहंदो हो। ख़ासि हर क़िस्म जे मुंझारे में मशवरा रहनुमाई वठिबी। हिन जे हूंदे असांखे का परवाह का न हूंदी। वॾी विथ हुआ ॿारो चाह बंभोर में, वञी ॾूर पिया सांगन पुठीअ सुपरीअ। ही पोइते पियल सिंधी क़ौम जो उस्ताद हो। साईं इल्मु तदरीस जे पेशे सां वाॻियल हो। तालीम जे वाधारे लाइ तमामु घणो फ़िक्रमंद रहंदो हो। शागिर्दनि लाइ तमामु शफ़ीक़ ऐं महिरबान हो। साणनि दोस्ताणे माहौल में पेश ईंदो हो। घण तरफ़ी ॼाण हुजण करे शागिर्दनि ख़ासि घणो कुझु पिरायो। साईं घणो करे ॾूरांए पंधनि ते ॿाराड़ी ऐं थर जे इलाइक़नि में ड्यूटियूं कयूं। पंहिंजे मारू माण्हुनि जे सुजाॻीअ जे उणतुनि खेसि अहिड़नि ॾुखियनि पंधनि करण लाइ मजबूर कयो। उन्हनि जे सुधारे लाइ घणो पाण पतो ॾियईं। संदसि लाइब्रेरी में मज़हबी, अदबी, तारीख़ी, समाजी, साइंस ऐं फ़लसफ़े वग़ैरह जे मौज़ूअनि ते घणा ई किताब मौजूदु आहिनि। घणो करे लिखण पढ़ण में मशगूल हूंदो हो। अदबी संघ जो मेंबर थी रहियो। संदसि इल्मी ऐं अदबी ख़िदमतूं घणो वक़्तु यादि रहंदियूं। इन सिंधी अदबी संगत में कई तारीख़ी, अदबी ऐं समाजी मकाला ऐं मज़मून पेश कया। हिन तर्जुमा बि कया आहिनि। कुझु तबसरा ऐं तज़िया तहरीक रिसाले में छपियल आहिनि ऐं कुझु अणछपियल मौजूदु आहिनि। ही उहो सरचश्मो हो जिते इल्मी उन उजाइण लाइ कई उञाइल कई अची इकठा थींदा हुआ। हर कंहिं खां सिखण जी कोशिशि कंदो हो। नंढी वॾी ॻाल्हि लाइ सलाह वठंदो हो। सदाईं सिखंदो रहियो। संदसि तज़िया हमेशह हक़ीक़तुनि ते ॿधल ऐं हालतुनि सां ठहकंदड़ हूंदा हुआ। कातिल कमाई करे वह माखीअ जी कन, वटां वेही तिन पैज के प्यालियूं। हिकु दफ़े स्कूल ड्यूटीअ ते वेंदे खेसि 5 मिंट लेट थी वई। हिन रेज़की मोकल जी दरख़्वास्त ॾिनी ऐं चयईं त आउं क्लास में पंहिंजा पीरियड बि वठां थो। हेड मास्तर खेसि चयो त मोकल न कर, हाज़िरी भरे छॾ। पर हिन चयो त मूंखे जेकॾहिं अहिड़ी रिआयत मिली त पोइ ॿिया उस्ताद बहानो बणाए रिआयतूं वठंदा ऐं स्कूल जो इंतिज़ाम सही न हली सघंदो। हिन मोकल लॻाए पढ़ाई शुरू कई। कंहिंसां मिलण जे लाइ तारीख़ ऐं वक़्तु ॾिनल हूंदो हुउसि त ओसि उते पहुची वेंदो हो। वक़्त जो खेसि क़दुरु हो। अजायो वक़्तु विञाइण खां पासो कंदो हो। हिकु पोरियत ऐं जफ़ाकश आलिम ऐं पारखो हुजण सां गॾु साईं हिकु पोरियो कंदड़ जफ़ाकश माण्हू हो। हारीअ जो पुटु हो। सॼो ख़ानदान हिकु पोरियत ऐं हारी ख़ानदान सां लाॻिपियलु आहे। तंहिं करे ही बि अव्हां खे घणो करे ॿनीअ में गुॾ कढंदे, गाह ॻाहींदे, कोॾर सां पाणी वराईंदे नज़र ईंदो।
असां हिन खे गोॾ गंजी में तमामु सादे ऐं साफ़ लिबास में ॾिसंदा हुआसीं, महसूसु ई न थींदो हो कि उहो साॻियो माण्हू आहे जेको फ़लसफ़े ते या तारीख़ी मादे जे नवनि ऐं ख़ुश्क मौज़ुनि ते कलाकनि जा कलाक ॻाल्हाईंदो आहे ऐं लेक्चर कंदो आहे। काल गॾियोसीं कापड़ी बाबो बाबू रंग बबूत सरो सो सकूत जोगी संदी ज़ात जो जा हुई जेरी। ही सदाई घर जे ॿारनि समेत हमेशह क़ौमी इनकलाबी धारा में शामिल रहियो। ही अवामी तहरीक में इनफरादी तौर लीडरी जताइण के मुफ़ाद लाइ या के रस्मी तौर शामिल न हो। हिन घर ॿार माल मडी ऐं सभु मान मर्तबा पंहिंजे हिन सचे साथ सां गॾे छॾिया हुआ। सेमिनार हुजनि, बुख हड़तालूं, मुज़ाहिरा हुजनि, लांग मार्चूं हुजनि, सदाई पंहिंजे पुटनि धीउनि भाटियुनि भाणजनि सॼे घर ॿार समेत उते मौजूदु हूंदो हो। जाम सादिक अली जे दौर में 1992 में भिटशा ते जलसो हो। माण्हुनि खे उन जलसे में शिरकत खां रोकण लाइ पुलिस ऐं एजेंसियुनि जो कड़ो चढ़ियल हो। कंहिंखे बि शहर में दाख़िल थियण जी इजाज़त न हुई। ॼण त कर्फ्यू लॻल हो। शहर में दाख़िल थींदड़ सभिनी रस्तनि ते रोडनि ते जंगान मतल हो। हैदराबाद खां नेशनल हाईवे ते पलियो साहब जो पुलिस सां मुक़ाबिलो हली रहियो हो। होॾां शहदादपुर वारे चौदगी खां वरी साईं लक्ष्मी ॾाहिरी पंहिंजे घर भातियुनि पुटनि भाइटियुनि भाणेजनि दोस्तनि साथियुनि ऐं सिंधियाणी तहरीक सां भरियल 3 बसूं भरे आंदियूं हुयूं। उन्हनि हथे ख़ाली औरतुनि ऐं मर्दनि ते एजेंसियुनि ऐं पुलिस हथियारनि ऐं लठनि सां ओचितो हमिलो करे ॾिनो। फायरिंग हलंदी रही, लठबाज़ी थींदी रही। साईं दोस्तनि खे हिमत ॾियारींदो रहियो। मर्दनि औरतुनि ऐं सॼे साथ सां गॾु लठियूं खाईंदो रहियो। सदस किरण ऐं वरी उथणु मूंखे अॼु बि यादि आहे। सोन जे सवनि जे तादाद में पुलिस नफ़रीअ खे पोइ ते हटण ते मजबूर कयो वियो। माण्हू गिरफ़्तार करण जी वॾी कोशिशि कई वई पर उहा नाकाम बणाई वई। औरतुनि मर्दनि जो पुलिस सां ई हेॾो सारो दंगल ऐं उन में हिमत ऐं जुरत असांखां कॾहिं न विसरंदी। उन महिल साईं क़ौम जो सचो सिपाही ऐं हिकु जनरल लॻी रहियो हो। मनता तौर पलिए साहब संदसि भाणेजी ऐं पाण लाइ 2 अजरकूं तोहफ़े तौर मोकिलियूं। कई उणायूं लहवारियूं आयूं। अहिड़ियुनि थधियुनि कोसुनि में चङा मोचारा ॾिसणा वाइसणा माण्हू बि हियां हारे वेही रहंदा आहिनि। हिन डिघे अणांखे पेचीदा जुदोजहद में मायूस थींदा आहिनि पर हिन कॾहिं बि दिलि न लाथी जेसि ताईं संदसि में साह हो। पंहिंजे मक़सद ऐं मंज़िल ॾांहुं काईंदो रहियो। अवामी तहरीक सां पाण खे सिलारे रखियो। जा हुई जेरी विरची न वेसांद लड़ी लहरुनि पांद म्याणी मेहार ॾे। अमल जो क़ाइल ही ॻाल्हियुनि करण बजाए अमल कंदड़ माण्हू हो जेके नसीहतूं कंदो हो, सम्झाणियूं ॾींदो हो, उन्हनि ते पहिरियां पाण अमल कंदो हो। वॾाई ॻाल्हि करण खां लहराईंदो हो। वधाए ॻाल्हि करण खां लहराईंदो हो। लफ़ाज़ी करण वारनि सां पवंदी कान हुयसि। उहो ई सबबु हो जो हू हालतुनि खे जल्दी सम्झी वेंदो हो ऐं जेको वाह लॻंदो हो तंहिंजे साम्हूं थींदो हो। ही पंहिंजे अमल ऐं सरगर्मियुनि जे ज़रिए ॿियनि ते तनक़ीद कंदो हो। ज़बानी तनक़ीद बि कंहिंखे हिसाइण लाइ न वरी कंहिंखे घटि करण लाइ या कंहिंखे हटाइण लाइ कंदो हो पर संदसि रहनुमाई कंदो हो। पर साॻे वक़्तु बदनियत माण्हू खे सम्झी वेंदो हो ऐं पोइ साणस में चच करण वारी ॿोली न ॻाल्हाईंदो हो। मुड़ुसु माण्हू थी साणस मुक़ाबिलो कंदो हो। संदसि ॻाल्हाइण हिकिड़े हद खां पोइ न ठाही ऐं सुट सुलझाइण वारो न पर हिकु मुखालिफ़ सां मुड़ुस थी मुंहुं ॾियण वारो हो। जीअं उस्ताद बुखारी जी गुफ़्तगू मए सिबो जे ज़बान में कभी गुफ़्तगू रंग बोझे ज़बान में कभी गुफ़्तगू जे बदू गुफ़्तगू दू बदू गुफ़्तगू जी बदू गुफ़्तगू दू बदू गुफ़्तगू पोइ कड़की कभी काटकू गुफ़्तगू जो बि जहिड़ी कंदो सा कभी गुफ़्तगू। समाजी बदहाली ऐं बदतर हालतुनि में सिंधी क़ौम खे गर्ग गिदड़ भोलड़ा वेढ़े वेस वलरे वारी सूरताल में अहिड़ा मुड़ुस माण्हू पैदा थींदा आहिनि ऐं पंहिंजे क़ौम जे सुतल नसीब खे झुंझुणींदा आहिनि। अंग्रेज़ शाइर रावाफ वाइल्ड एमर्सन अहिड़नि माण्हुनि लाइ चयो आहे त brave men who work while others sleep, who dare while others sky, they flew nations pillars deep and left them
टू द स्काई। जॾहिं ॿिया माण्हू सुतल हूंदा आहिनि या भॼी वेंदा आहिनि तॾहिं बहादुर माण्हू कमु कंदा आहिनि ऐं पंहिंजे क़ौम जी पीढ़ी मज़बूत रखी थंभनि खे आसमान जे बुलंदियुनि ताईं पहुचाईंदा आहिनि। लक्ष्मी डायरी बराबरि सचो पचो मुड़ुसु माण्हू थी पाण मल्हायो ॿारो चा बंबूर में।